سورة الأنبياء. بسم الله الرحمن الرحيم. اقترب للناس حسابهم وهم في غفلة معرضون. ما يأتيهم من ذكر من ربهم محدث إلا استمعوه وهم يلعبون. لاهية قلوبهم وأسروا النجوى الذين ظلموا هل هذا إلا بشر مثلكم أفتأتون السحر وأنتم تبصرون. قال ربي يعلم القول في السماء والأرض وهو السميع العليم. بل قالوا أضغاث أحلام بل افتراه بل هو شاعر فليأتنا بآية كما أرسل الأولون. ما آمنت قبلهم من قرية أهلكناها أفهم يؤمنون. अल्लाह बाझारे महरबान जे नाले सां शुरू। माण्हुनि लाइ संदन हिसाब वेझो थियो आहे ऐं उहे गफ़लत में रही खांउस मुंहुं मोड़ींदड़ आहिनि। संदन पालणहार वटां का नई नसीहत वटि न ईंदी आहे पर उनखे ठठोलीअ वांगुरु रांदि खेॾींदे ॿुधंदा आहिनि। संदन दिलियूं वाइड़ियूं आहिनि ऐं ज़ालिम ॻुझूं सलाहूं कंदा आहिनि त हे पैगुंबर अव्हां जहिड़ो ई माण्हू आहे ऐं अव्हीं ॾिसी वासी जादूअ खे छो वेझा वेंदा आहियो। पैगुंबर चयो त मुंहिंजो पालणहार सभु ॻाल्हि ॼाणंदड़ आहे जा आसमान ऐं ज़मीन में जिते हुजे ऐं उहो ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। बल्कि चयाऊं त इहो क़ुरान अजाया ख़यालात आहिनि बल्कि उनखे ठाहो ठाहियो अथसि बल्कि उहो शाइर आहे। पोइ जुगाए त असां वटि का निशानी आणे जहिड़ी तरह पहिरियां पैगुंबर मोकिलिया विया हुआ। हाउ को बि ॻोठ जंहिंखे अॻु नाश कयोसूं तंहिंजे रहाकुन पंहिंजनि पैगुंबरनि ते ईमान न आंदो हो पोइ हे ईमान आणींदा छा। وما أرسلنا قبلك إلا رجالا نوحي إليهم فاسألوا أهل الذكر إن كنتم لا تعلمون. وما جعلناهم جسدا لا يأكلون الطعام وما كانوا خالدين. ثم صدقناهم الوعد فأنجيناهم ومن نشاء وأهلكنا المسرفين. لقد أنزلنا إليكم كتابا فيه ذكركم أفلا تعقلون. ऐं ऐं पैगुंबर तोखां अॻरुगा मर्द पैगुंबर मोकिलियासूं जिन ॾांहुं वही कयो होसूं। चओ त जेकॾहिं न ॼाणंदा आहियो त किताब वारनि खां पुछो। ऐं उन्हनि पैगुंबरनि जो जुसो अहिड़ो न बणायोसूं जो ताम न खाईन ऐं न सदाईं रहण वारा हुआ। वरी साणुनि पंहिंजे अंजाम खे सचो कयोसूं पोइ उन्हनि खे ऐं जंहिं लाइ घुरियोसूं तंहिंखे बचायोसूं ऐं हद खां लंघंदड़नि खे नास कयोसूं।
बेशक अवां ॾांहुं हिकु किताब नाज़िल कयोसूं जंहिंमें अवां लाइ नसीहत आहे, पोइ छो न समझंदा आहियो। وَكَمْ قَصَمْنَا مِنْ قَرْيَةٍ كَانَتْ ظَالِمَةً وَأَنشَأْنَا بَعْدَهَا قَوْمًا آخَرِينَ فَلَمَّا أَحَسُّوا بَأْسَنَا إِذَا هُمْ مِنْهَا يَرْكُضُونَ لا تركضوا وارجعوا إلى ما أترفتم فيه ومساكنكم لعلكم تسألون قالوا يا ويلنا إنا كنا ظالمين فما زالت تلك دعواهم حتى جعلناهم حصيدا خامدين ऐं केतिराई ॻोठ जो उहे ज़ालिम हुआ वीरान कयासूं ऐं खाउन पोइ ॿियूं क़ौमूं पैदा कयूंसूं। पोइ जंहिं दम असांजो अज़ाब सही कयाऊं तंहिं दम उमालक उतां उथी भॻा थी चयोसूं त न भॼो ऐं जिन नेमतुनि में आसूदा हुयो उन्हनि ॾांहुं ऐं पंहिंजनि घरनि ॾांहुं मोटो त मन अव्हां खां पुछियो वञे। चवंदा रहिया त असां लाइ ख़राबी आहे, बेशक असीं ज़ालिम हुआसूं। पोइ सदाईं संदन इहो पुकारण हो तांजो खेनि लुणियल ऐं विसायल कयोसूं। وما خلقنا السماء والأرض وما بينهما لاعبين لو أردنا أن نتخذ لهوا لاتخذناه من لدنا إن كنا فاعلين بل نقذف بالحق على الباطل فيدمغه فإذا هو زاهق ولكم الويل مما تصفون ऐं आसमान ऐं ज़मीन खे ऐं जेकी संदन विच में आहे सा का असां रांदि न बणाई आहे। जेकॾहिं असांखे रांदि बणाइण यानी ॿारनि बचनि जो को इरादो हुजे हा त ज़रूर उनखे पाण वटां वठूं हा यानी पाण जहिड़ा करियूं हा जेकॾहिं असीं कंदड़ हुजूं हा। पर असीं ईअं कंदड़ न आहियूं बल्कि सच खे कूड़ ते उछलींदा आहियूं। पोइ उहो संदसि मथो भञंदो आहे, पोइ उन्हीअ महिल उहो कूड़ चट थींदड़ आहे। ऐं जेकी अल्लाह जूं वस्फूं अमीं बयान कंदा आहियो तंहिं सबबां अव्हां लाइ ख़राबी आहे। وله من في السماوات والأرض ومن عنده لا يستكبرون عن عبادته ولا يستحسرون يسبحون الليل والنهار لا يفترون أم اتخذوا آلهة من الأرض هم ينشرون لو كان فيهما آلهة إلا الله لفسدتا فسبحان الله رب العرش عما يصفون لا يسأل عما يفعل وهم يسألون أم اتخذوا من دونه آلهة قل هاتوا برهانكم هذا ذكر من معي وذكر من قبلي بل أكثرهم لا يعلمون الحق فهم معرضون
ऐं जेकी आसमाननि ऐं ज़मीन में आहे सो अल्लाह जो आहे, ऐं जेकी वटुस आहिनि से संदसि इबादत खां वॾाई न कंदा आहिनि ऐं न की ठकबा आहिनि। उहे राति जो ऐं ॾींहं जो पाकाई बयान कंदा आहिनि, सुस्त न थींदा आहिनि। ज़मीन जी शयुनि मां अहिड़ा माबूद वरिता अथनि छा जो उहे मुए खां पोइ खेनि खड़ो कंदा? जेकॾहिं आसमान ऐं ज़मीन में अल्लाह खां सवाइ घणा माबूद हुजनि हा त आसमान ऐं ज़मीन ॿई उजड़नि हा। पोइ काफ़िर जेको बयान कंदा आहिनि तंहिं ॻाल्हि खां अर्श जो पालनहार अल्लाह पाक आहे। अल्लाह जेकी कंदो आहे तंहिं बाबति उहो न पुछबो ऐं उन्हनि खां पुछा कबी। उन खां सवाइ ॿिया माबूद छा वरिताऊं? ऐं पैगुंबर खेनि चओ त पंहिंजो दलील आणियो। ही क़ुरान मुंहिंजे साथीअ जी नसीहत आहे ऐं ही मूंखां अॻु वारनि जी नसीहत आहे, यानी तौरेत ऐं इंजील उन्हनि मां दलील ॾियो, बल्कि उन्हनि मां घणा हक़ खे न ॼाणंदा आहिनि, इन करे उहे मुंहुं मोड़ींदड़ आहिनि। وما أرسلنا من قبلك من رسول إلا نوحي إليه أنه لا إله إلا أنا فاعبدون. وقالوا اتخذ الرحمن ولدا سبحانه بل عباد مكرمون لا يسبقونه بالقول وهم بأمره يعملون يعلم ما بين أيديهم وما خلفهم ولا يشفعون إلا لمن ارتضى وهم من خشيته مشفقون ومن يقل منهم إني إله من دونه فذلك نجزيه جهنم كذلك نجزي الظالمين. ऐं तोखां अॻु जेको बि पैगुंबर मोकिलियोसूं तंहिं ॾांहुं ही वही कयोसूं त मूंखां सवाइ को इबादत जो लाइक़ु न आहे, तंहिं करे मुंहिंजी इबादत करियो। ऐं चवनि था त अल्लाह पंहिंजे लाइ औलाद वरितो आहे, उहो पाक आहे, बल्कि मलाइक अल्लाह जा सॻोरा बाना आहिनि। ॻाल्हाइण में उन खां आॻा टाई न कंदा आहिनि ऐं उहे संदसि हुक्म मूजिबि कमु कंदा आहिनि। जेकी संदन अॻितां ऐं जेकी संदन पोइतां आहे सो अल्लाह ॼाणंदो आहे, ऐं अल्लाह जंहिंखां राज़ी थिए तंहिंखां सवाइ ॿिए लाइ सिफारिश न कंदा आहिनि, ऐं उहे संदसि भव खां डिॼंदड़ आहिनि। ऐं मंझाउनि जेको चवे त आऊं अल्लाह खां सवाइ माबूद आहियां, तंहिंखे दोज़ख जी सज़ा ॾींदासूं, ज़ालिमनि खे अहिड़ी ई सज़ा ॾींदा आहियूं। أَوَلَمْ يَرَ الَّذِينَ كَفَرُوا أَنَّ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ كَانَتَا رَتْقًا فَفَتَقْنَاهُمَا وَجَعَلْنَا مِنَ الْمَاءِ كُلَّ شَيْءٍ حَيٍّ أَفَلَا يُؤْمِنُونَ وَجَعَلْنَا فِي الْأَرْضِ رَوَاسِيَ أَن تَمِيدَ بِهِمْ وَجَعَلْنَا فِيهَا فِجَاجًا سُبُلًا لَعَلَّهُمْ يَهْتَدُونَ وَجَعَلْنَا السَّمَاءَ سَقْفًا مَحْفُوظًا وَهُمْ عَنْ آيَاتِهَا مُعْرِضُونَ وَهُوَ الَّذِي خَلَقَ اللَّيْلَ وَالنَّهَارَ
والنهار والشمس والقمر كل في فلك يسبحون काफ़रनि न ॾिठो आहे छा त आसमान ऐं ज़मीन बंदि थियल हुआ, पोइ उन्हनि खे खोलियोसूं ऐं सभु कंहिं जीअरे शइ खे पाणीअ मां पैदा कयोसूं, पोइ छो न ईमान आणींदा आहिनि। ऐं ज़मीन में जबल पैदा कयासूं त मतां खेनि धोॾे ऐं मंझसि वेकरियूं वाटूं बणायूंसूं त मन उहे वाट लहनि। ऐं आसमान खे मुहकम छत बणाईसूं ऐं उहे उन जी निशानियुनि खां मुंहुं मोड़ींदड़ आहिनि। ऐं अल्लाह उहो आहे जंहिं राति ऐं ॾींहुं ऐं सिज ऐं चंड बणायो, सभु को तारो पंहिंजे आसमान में तरंदो आहे। وما جعلنا لبشر من قبلك الخلد أفإن مت فهم الخالدون كل نفس ذائقة الموت ونبلوكم بالشر والخير فتنة وإلينا ترجعون وإذا رآك الذين كفروا إن يتخذونك إلا هزوا أهذا الذي يذكر آلهتكم وهم بذكر الرحمن هم كافرون ऐं तोखां अॻु कंहिं माण्हूअ खे सदाईं रहण वारो न कयोसूं, जेकॾहिं तूं मुए त उहे सदाईं रहण वारा आहिनि। सभु को जीव मौत जो मज़ो चखण वारो आहे, ऐं अव्हां खे मदाई ऐं चङाईअ सां जाचण तरह परखींदा आहियूं ऐं असां ॾांहुं मोटाइबो। ऐं जॾहिं काफ़िर तोखे ॾिसंदा आहिनि तॾहिं तोखे रुॻो ठठोली करे वठंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त हीउ उहो आहे छा जेको अव्हां जे माबूदनि जे ऐबनि जो ज़िक्र कंदो आहे, ऐं उहे अल्लाह जे यादि करण खां इनकार कंदा आहिनि। خلق الإنسان من عجل سأريكم آياتي فلا تستعجلون ويقولون متى هذا الوعد إن كنتم صادقين لو يعلم الذين كفروا حين لا يكفون عن وجوههم النار ولا عن ظهورهم ولا هم ينصرون بل تأتيهم بغتة فتبهتهم فلا يستطيعون ردها ولا هم ينظرون وَلَقَدِ اسْتُهْزِئَ بِرُسُلٍ مِّن قَبْلِكَ فَحَاقَ بِالَّذِينَ سَخِرُوا مِنْهُمْ مَا كَانُوا بِهِ يَسْتَهْزِئُونَ माण्हू उभर मां बणायो वियो आहे, सिघो पंहिंजूं निशानियूं अव्हां खे ॾेखारींदुसि, पोइ मूंखां अज़ाब जल्द न घुरो। ऐं चवनि था त जेकॾहिं अव्हीं सचा आहियो त उहो अंजाम कॾहिं थींदो। जेकॾहिं काफ़िर उन वक़्त खे ॼाणनि हा जंहिं महिल न की पंहिंजनि मुंहनि ऐं न की पंहिंजनि पुठियुनि खां बाहि खे झले सघंदा ऐं न की खेनि मदद ॾिबी त ईअं न चवनि हा, बल्कि उहा घड़ी वटुनि ओचितो ईंदी, पोइ खेनि हैरान कंदी, पोइ न की उहा टारे सघंदा ऐं न की खेनि मोहलत ॾिबी। ऐं बेशक तोखां अॻु पैगुंबरनि सां ठठोलियूं कयूं वयूं, पोइ मंझाउनि जिन ठठोलियूं कयूं तिन ते उहो अज़ाब उलटियो जंहिं सां ठठोलियूं कंदा हुआ।
قُلْ مَنْ يَكْلَؤُكُمْ بِاللَّيْلِ وَالنَّهَارِ مِنَ الرَّحْمَنِ بَلْ هُمْ عَنْ ذِكْرِ رَبِّهِمْ مُعْرِضُونَ أَمْ لَهُمْ آلِهَةٌ تَمْنَعُهُمْ مِنْ دُونِنَا لَا يَسْتَطِيعُونَ نَصْرَ أَنفُسِهِمْ وَلَا هُمْ مِنَّا يُصْحَبُونَ بَلْ مَتَّعْنَا هَؤُلَاءِ وَآبَاءَهُمْ حَتَّى طَالَ عَلَيْهِمُ الْعُمُرُ أَفَلَا يَرَوْنَ أَنَّا نَأْتِي الْأَرْضَ نَنقُصُهَا مِنْ أَطْرَافِهَا أَفَهُمُ الْغَالِبُونَ قُلْ إِنَّمَا أُنذِرُكُم بِالْوَحْيِ وَلَا يَسْمَعُ الصُّمُّ الدُّعَاءَ إِذَا مَا يُنذَرُونَ وَلَئِن مَّسَّتْهُمْ نَفْحَةٌ مِّنْ عَذَابِ رَبِّكَ لَيَقُولُنَّ يَا وَيْلَنَا إِنَّا كُنَّا ظَالِمِينَ اے پیغمبر صلی اللہ علیہ وسلم کھین چو त रात ऐं ॾींहं में बाजारे अल्लाह जे अज़ाब खां केर अव्हां जी निगहबानी कंदो आहे बल्कि उहे पंहिंजे पालणहार जे यादि करण खां मुंहुं मोड़ींदा आहिनि असां खां सवाइ बचाइण वारा के माबूद आहिनि छा जो उन्हनि खे बचाईंदा उहे पाण खे बि मदद ॾेई न सघंदा आहिनि ऐं न कि उहे हिक ॿिए जी मदद सां असां जे अज़ाब खां बचंदा बल्कि खेनि ऐं संदन पियो ॾाॾनि खे आसूदो कयोसूं तां जो संदन ॼमार डिघी थी पोइ नथा ॾिसनि छा त काफ़िरनि जे मुल्क खे उन जे चौधारियूं मुसलमाननि जे ग़लबे सां घटाईंदा आहियूं पोइ उहे ग़ालिब थींदा छा ऐ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त आऊं अव्हां खे वहीअ सां ई डेॼारींदो आहियां ऐं जॾहिं माण्हू डेॼारिया वेंदा आहिनि तॾहिं ॿोड़ो डेॼारण जो सॾु न ॿुधंदो आहे ऐं जेकॾहिं तुंहिंजे पालणहार जे अज़ाब मां थोरो ई खेनि पहुचे त ज़रूर चवनि त है अरमान असीं ज़ालिम हुआसूं وَنَضَعُ الْمَوَازِينَ الْقِسْطَ لِيَوْمِ الْقِيَامَةِ فَلَا تُظْلَمُ نَفْسٌ شَيْئًا وَإِنْ كَانَ مِثْقَالَ حَبَّةٍ مِّنْ خَرْدَلٍ أَتَيْنَا بِهَا وَكَفَى بِنَا حَاسِبِينَ وَلَقَدْ آتَيْنَا مُوسَى وَهَارُونَ الْفُرْقَانَ وَضِيَاءً وَذِكْرًا لِلْمُتَّقِينَ الَّذِينَ يَخْشَوْنَ رَبَّهُم بِالْغَيْبِ وَهُم مِّنَ السَّاعَةِ مُشْفِقُونَ وَهَذَا ذِكْرٌ مُبَارَكٌ أَنزَلْنَاهُ أَفَأَنْتُمْ لَهُ مُنْكِرُونَ ऐं क़यामत जे ॾींहुं अदल जी तराज़ी रखंदासूं पोइ कंहिं जीअ ते कुझु ज़ुल्म न कबो ऐं जेकॾहिं अमल अहर जे दाणे जे तौर हूंदो त बि उन खे आणींदासूं ऐं असीं हिसाब कंदड़ बस आहियूं ऐं बेशक मूसा ऐं हारून खे निबेरींदड़ किताब ऐं उन्हनि परहेज़गारनि लाइ सोझरो ऐं नसीहत ॾिनीसूं जेकी पंहिंजे पालणहार खां परपुठ डिॼंदा आहिनि ऐं उहे क़यामत खां पिण डिॼंदड़ आहिनि ऐं ही क़ुर हिकु बरकत वारी नसीहत आहे जंहिंखे नाज़िल कयोसूं पोइ बि उन जा मुनकर थींदा आहियो छा
وَلَقَدْ آتَيْنَا إِبْرَاهِيمَ رُشْدَهُ مِنْ قَبْلُ وَكُنَّا بِهِ عَالِمِينَ إِذْ قَالَ لِأَبِيهِ وَقَوْمِهِ مَا هَذِهِ التَّمَاثِيلُ الَّتِي أَنْتُمْ لَهَا عَاكِفُونَ قَالُوا وَجَدْنَا آبَاءَنَا لَهَا عَابِدِينَ قَالَ لَقَدْ كُنْتُمْ أَنْتُمْ وَآبَاؤُكُمْ فِي ضَلَالٍ مُبِينٍ قَالُوا أَجِئْتَنَا بِالْحَقِّ أَمْ أَنْتَ مِنَ اللاعبين قَالَ بَلْ رَبُّكُمْ رَبُّ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ الَّذِي فَطَرَهُنَّ وَأَنَا عَلَى ذَلِكُمْ مِنَ الشَّاهِدِينَ وَتَاللَّهِ لَأَكِيدَنَّ أَصْنَامَكُمْ بَعْدَ أَن تُوَلُّوا مُدْبِرِينَ ऐं बेशक इब्राहीम खे अॻे संदसि हिदायत ॾिनीसूं ऐं खेसि ॼाणंदड़ हुआसीं जॾहिं पंहिंजे पीउ ऐं पंहिंजे क़ौम खे चयाईं त हे कहिड़ियूं मूरतूं आहिनि जिन ते अवीं वेही इबादत था करियो चयाईं त पंहिंजा अबा ॾाॾा उन्हनि जा पूजींदड़ ॾिठासूं इब्राहीम चयो त बेशक अवीं पाण ऐं अव्हां जा अबा ॾाॾा पधरीअ गुमराहीअ में आहियो चयाऊं असां वटि सच आंदो अथई या तूं रांदि कंदड़नि मां आहीं इब्राहीम चयो त बल्कि अव्हां जो पालणहार उहो ई आसमाननि ऐं ज़मीन जो पालणहार आहे जंहिं उहे बणाया आहिनि ऐं आऊं उन ॻाल्हि ते शाहिदी ॾींदड़नि मां आहियां ऐं अल्लाह जो कसम आहे त अव्हां जे पुठीरे थी फिरण खां पोइ अव्हां जे बुतनि जो ज़रूर को हीलो कंदुसि فَجَعَلَهُمْ جُذَاذًا إِلَّا كَبِيرًا لَهُمْ لَعَلَّهُمْ إِلَيْهِ يَرْجِعُونَ قَالُوا مَنْ فَعَلَ هَذَا بِآلِهَتِنَا إِنَّهُ لَمِنَ الظَّالِمِينَ قَالُوا سَمِعْنَا فَتًى يَذْكُرُهُمْ يُقَالُ لَهُ إِبْرَاهِيمُ قَالُوا فَأْتُوا بِهِ عَلَى أَعْيُنِ النَّاسِ لَعَلَّهُمْ يَشْهَدُونَ قَالُوا أَأَنْتَ فَعَلْتَ هَذَا بِآلِهَتِنَا يَا إِبْرَاهِيمُ قَالَ بَلْ فَعَلَهُ كَبِيرُهُمْ هَذَا فَاسْأَلُوهُمْ إِنْ كَانُوا يَنْطِقُونَ فَرَجَعُوا إِلَى أَنفُسِهِمْ فَقَالُوا إِنَّكُمْ أَنْتُمُ الظَّالِمُونَ ثُمَّ نُكِسُوا عَلَى رُؤُوسِهِمْ لَقَدْ عَلِمْتَ مَا هَؤُلَاءِ يَنطِقُونَ قَالَ أَفَتَعْبُدُونَ مِن دُونِ اللَّهِ مَا لَا يَنفَعُكُمْ شَيْئًا وَلَا يَضُرُّكُمْ أُفٍّ لَكُمْ وَلِمَا تَعْبُدُونَ مِن دُونِ اللَّهِ أَفَلَا تَعْقِلُونَ قَالُوا حَرِّقُوهُ وَانصُرُوا آلِهَتَكُمْ إِن كُنتُمْ فَاعِلِينَ उन्हनि खे संदन वॾे खां सवाइ टुकर टुकर कयाईं त मन उहे ॾांहुंसि मोटनि
चयाऊं त असांजे बुतनि सां कंहिं अहिड़ो हाल कयो, बेशक उहो ज़ालिमनि मां आहे। चयाऊं त हिकु जवान खां ॿुधोसूं त संदन गिला थे कयाई उन खे इब्राहीम सॾींदा आहिनि। चयाऊं त खेसि माण्हुनि जे अखियुनि आॾो आणियो त मन उहे गवाही ॾियनि। जॾहिं आंदाऊं तॾहिं चयाऊं त इब्राहीम, तो असांजे बुतनि जो ही हाल कयो आहे छा? इब्राहीम चयो त न, बल्कि उहो संदन हिन वॾे कयो आहे, जेकॾहिं ॻाल्हाइनि था त खाउनि पुछो। पोइ पाण ॾांहुं सोचींदड़ थी मोटिया, पोइ हिक ॿिए खे चयाऊं त बेशक अव्हीं पाण बेइंसाफ़ आहियो। पोइ पंहिंजा कंध ऊंधा कयाऊं, चयाऊं त बेशक ॼाणंदो आहीं त हे न ॻाल्हाईंदा आहिनि। इब्राहीम चयो त अल्लाह खां सवाइ उन्हनि खे पूॼींदा आहियो छा, जेकी अव्हां खे न की नफ़ो पहुचाईंदा आहिनि ऐं न की अव्हां खे नुक़सान पहुचाईंदा आहिनि। अव्हां खे ऐं जंहिंखे अल्लाह खां सवाइ पूॼींदा आहियो तंहिंखे धिकार हुजे, अव्हीं न ॼाणंदा आहियो छा? चयाऊं त उन खे साड़ियो, ऐं जेकॾहिं अव्हीं की करण घुरो था त पंहिंजनि बुतनि जो भलो वठो। قُلْنَا يَا نَارُ كُونِي بَرْدًا وَسَلَامًا عَلَى إِبْرَاهِيمَ وَأَرَادُوا بِهِ كَيْدًا فَجَعَلْنَاهُمُ الْأَخْسَرِينَ وَنَجَّيْنَاهُ وَلُوطًا إِلَى الْأَرْضِ الَّتِي بَارَكْنَا فِيهَا لِلْعَالَمِينَ وَوَهَبْنَا لَهُ إِسْحَاقَ وَيَعْقُوبَ نَافِلَةً وَكُلًّا جَعَلْنَا صَالِحِينَ وَجَعَلْنَاهُمْ أَئِمَّةً يَهْدُونَ بِأَمْرِنَا وَأَوْحَيْنَا إِلَيْهِمْ فِعْلَ الْخَيْرَاتِ وَإِقَامَ الصَّلَاةِ وَإِيتَاءَ الزَّكَاةِ وَكَانُوا لَنَا عَابِدِينَ। पोइ बाहि में विधाऊंसि, चयोसूं त ऐं बाहि इब्राहीम ते थधी ऐं सलामती वारी थी पओ, ऐं खेसि ईज़ाइण घुरियाऊं, तंहिं करे खेनि बिल्कुलु थिए वारो कयोसूं। ऐं खेसि ऐं लूत खे अहिड़ी ज़मीन ॾांहुं बचाए आंदोसूं जंहिंमें जहान वारनि लाइ बरकत कईसूं। ऐं इब्राहीम खे इसहाक बख़्शियोसूं, ऐं याकूब जो संदसि पोटो हो वधीक बख़्शियोसूं, ऐं सभिनी खे सालिह कयोसूं। ऐं उहे अहिड़ा इमाम कयासूं जो असांजे हुक्म मूजिबि सिधो रस्तो ॾेखारींदा हुआ, ऐं उन्हनि ॾांहुं चङनि कमनि करण ऐं निमाज़ पढ़ण ऐं ज़कात ॾियण जो हुकुम कयोसूं, ऐं असांजी इबादत कंदड़ हुआ। وَلُوطًا آتَيْنَاهُ حُكْمًا وَعِلْمًا وَنَجَّيْنَاهُ مِنَ الْقَرْيَةِ الَّتِي كَانَتْ تَعْمَلُ الْخَبَائِثَ إِنَّهُمْ كَانُوا قَوْمَ سَوْءٍ فَاسِقِينَ وَأَدْخَلْنَاهُ فِي رَحْمَتِنَا إِنَّهُ مِنَ الصَّالِحِينَ। ऐं लूत खे हिकमत ऐं इल्मु ॾिनोसूं, ऐं खेसि अहिड़े ॻोठ वारनि खां बचायोसूं जो मदा कम कंदा हुआ, छो त उहे बुछड़ी नाफ़रमान क़ौम हुआ। ऐं खेसि पंहिंजी बाझ हेठि दाख़िल कयोसूं, बेशक उहो सालिहनि मां हो। وَنُوحًا إِذْ نَادَى مِن قَبْلُ فَاسْتَجَبْنَا لَهُ فَنَجَّيْنَاهُ وَأَهْلَهُ مِنَ الْكَرْبِ الْعَظِيمِ وَنَصَرْنَاهُ مِنَ الْقَوْمِ الَّذِينَ كَذَّبُوا بِآيَاتِنَا
إنهم كانوا قوم سوء فأغرقناهم أجمعين ऐं ऐं पैगंबर नूह जे क़िसे खे यादि कर जॾहिं उन्हनि पैगंबरनि खां अॻु दुआ घुरियाई तॾहिं संदसि दुआ क़बूल कईसूं पोइ खेसि ऐं संदसि घर वारनि खे वॾी ओखाई खां बचायोसूं ऐं खेसि अहिड़ीअ क़ौम ते सोभारो कयोसूं जंहिं असांजी आयतुनि खे कूड़ भायो बेशक उहे बुछड़ी क़ौम हुआ तंहिं करे उन्हनि मिड़नी खे ॿोड़ियोसूं وداود وسليمان إذ يحكمان في الحرث إذ نفشت فيه غنم القوم وكنا لحكمهم شاهدين ففهمناها سليمان وكلا آتينا حكما وعلما وسخرنا مع داود الجبال يسبحن والطير وكنا فاعلين وعلمناه صنعة لبوس لكم لتحصنكم من بأسكم فهل أنتم شاكرون ولسليمان الريح عاصفة تجري بأمره إلى الأرض التي باركنا فيها وكنا بكل شيء عالمين ومن الشياطين من يغوصون له ويعملون عملا دون ذلك وَكُنَّا لَهُمْ حَافِظِينَ ऐं दाऊद ऐं सुलेमान जे क़िसे खे यादि कर जॾहिं पोख बाबति फ़ैसिलो कयाऊं जो हिक क़ौम जे धण राति जो मंझि भेल कई हुई ऐं संदन हुकुम करण वक़्तु हाज़िर हुआसूं तॾहिं उहो सुलेमान खे सम्झायोसूं ऐं हर हिक खे हिकमत ऐं इल्मु ॾिनोसूं ऐं दाऊद खे जबल ऐं पखी ताबे करे ॾिनासूं जो साणसि तस्बीह चवंदा हुआ ऐं असीं ईअं करण वारा हुआसूं ऐं दाऊद खे अव्हां लाइ ज़रह बणाइण हिन लाइ सेखारीसूं त अव्हां खे अव्हां जी लड़ाईअ जे नुक़सान खां बचाए पोइ अव्हीं की शुक्र कंदड़ आहियो छा ऐं सुलेमान खे तिखो वाव ताबे करे ॾिनोसूं जो संदसि हुकुम सां अहिड़ी ज़मीन ॾांहुं हलंदो हो जंहिं में बरकत रखीसूं ऐं सभु कंहिं शइ खे ॼाणंदड़ आहियूं ऐं देवनि मां के अहिड़ा ताबे करे ॾिनासूं जो उन लाइ टुॿंदा हुआ ऐं उन खां सवाइ ॿियो कम बि कंदा हुआ ऐं संदुन निगहबान हुआसूं وَأَيُّوبَ إِذْ نَادَى رَبَّهُ أَنِّي مَسَّنِيَ الضُّرُّ وَأَنْتَ أَرْحَمُ الرَّاحِمِينَ فَاسْتَجَبْنَا لَهُ فَكَشَفْنَا مَا بِهِ مِنْ ضُرٍّ وَآتَيْنَاهُ أَهْلَهُ ومثلهم معهم رحمة من عندنا وذكرى للعابدين ऐं ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अयूब जे क़िसे खे यादि कर जॾहिं पंहिंजे पालणहार खे सॾियाई त मूंखे ॾुख पहुतो आहे ऐं तूं सभिनी ॿाझारनि खां तमामु ॿाझारो आहीं पोइ संदसि दुआ क़बूल कईसूं पोइ जेको खेसि ॾुख पहुतो हो सो लाथोसूं ऐं संदसि घर वारा खेसि वराए ॾिनासूं ऐं उन्हनि जहिड़ा साणुनि गॾु पंहिंजे ॿाझ वटां ॾिनासूं ऐं त इबादत कंदड़नि लाइ यादगिरी हुजे وَإِسْمَاعِيلَ وَإِدْرِيسَ وَذَا الْكِفْلِ كُلٌّ مِّنَ الصَّابِرِينَ
وأدخلناهم في رحمتنا إنهم من الصالحين ऐं इस्माईल ऐं इदरीस ऐं ज़ुल्किफ़ल खे यादि कर हर हिकु साबरनि मां हो ऐं खेनि पंहिंजी बाज में दाख़िल कयोसूं बेशक उहे सालिहनि मां हुआ وَذَا النُّونِ إِذ ذَّهَبَ مُغَاضِبًا فَظَنَّ أَن لَّن نَّقْدِرَ عَلَيْهِ فنادى في الظلمات أن لا إله إلا أنت سبحانك إني كنت من الظالمين فاستجبنا له ونجيناه من الغم وكذلك ننجي المؤمنين ऐं मच्छी वारे किसे खे यादि कर जॾहिं हू पंहिंजी क़ौम ते कावड़जी वियो पोइ ज़ुन्नून ईअं भायो त असांजी मथुसि कॾहिं पकड़ न हलंदी पोइ ऊंधायुनि में दाहूं कयाई त तोखां सवाइ ॿियो को माबूद नाहे तूं पाक आहीं ऐं गुनहगारनि मां आहियां पोइ संदसि दुआ क़बूल कईसूं ऐं खेसि ग़म खां बचायोसूं ऐं अहिड़ी तरह मोमिननि खे बचाईंदा आहियूं وَزَكَرِيَّا إِذْ نَادَى رَبَّهُ رَبِّ لَا تَذَرْنِي فَرْدًا وَأَنْتَ خَيْرُ الْوَارِثِينَ فَاسْتَجَبْنَا لَهُ وَوَهَبْنَا لَهُ يَحْيَى وَأَصْلَحْنَا لَهُ زَوْجَهُ إِنَّهُمْ كَانُوا يُسَارِعُونَ فِي الْخَيْرَاتِ وَيَدْعُونَنَا رَغَبًا وَرَهَبًا وَكَانُوا لَنَا خَاشِعِينَ ऐं ज़करिया जो क़िस्सो यादि कर जॾहिं पंहिंजे पालणहार खे सॾियाई त ऐं मुंहिंजा पालणहार मूंखे हेकलो न छॾ ऐं तूं चङो वारिस आहीं पोइ संदसि दुआ क़बूल कईसूं ऐं खेसि यहया बख़्शियोसूं ऐं संदसि ज़ाल खे संदसि लाइ चङो कयोसूं उहे चङायुनि में आगाटाई कंदा हुआ ऐं असांखे उम्मीद ऐं भउ करे सॾींदा हुआ ऐं असां खां डिॼंदड़ हुआ والتي أحصنت فرجها فنفخنا فيها من روحنا وجعلناها وابنها آية للعالمين إن هذه أمتكم أمة واحدة وأنا ربكم فاعبدون وتقطعوا أمرهم بينهم كل إلينا راجعون ऐं उन ज़ाल जो क़िस्सो यादि कर जंहिं पंहिंजी उघड़ बचाई पोइ मंझसि पंहिंजे रूह मां फूकियोसूं ऐं खेसि ऐं संसि पुट खे सारे जग लाइ निशानी कईसूं बेशक इहो अव्हां जो दीन हिकु दीन आहे ऐं आऊं अव्हां जो पालणहार आहियां तंहिं करे मुंहिंजी इबादत करियो ऐं पंहिंजे दीन जे कमनि खे पाण में टुकर टुकर कयाऊं सभई मूं ॾांहुं मोटंदड़ आहिनि فَمَن يَعْمَلْ مِنَ الصَّالِحَاتِ وَهُوَ مُؤْمِنٌ فَلَا كُفْرَانَ لِسَعْيِهِ وَإِنَّا لَهُ كَاتِبُونَ وَحَرَامٌ عَلَى قَرْيَةٍ أَهْلَكْنَاهَا أَنَّهُمْ لَا يَرْجِعُونَ حَتَّى إِذَا فُتِحَتْ يَأْجُوجُ وَمَأْجُوجُ
وَيَأْجُوجُ وَهُمْ مِنْ كُلِّ حَدَبٍ يَنْسِلُونَ وَاقْتَرَبَ الْوَعْدُ الْحَقُّ فَإِذَا هِيَ شَاخِصَةٌ أَبْصَارُ الَّذِينَ كَفَرُوا يَا وَيْلَنَا قَدْ كُنَّا فِي غَفْلَةٍ مِنْ هَذَا بَلْ كُنَّا ظَالِمِينَ إِنَّكُمْ وَمَا تَعْبُدُونَ مِن دُونِ اللَّهِ حَصَبُ جَهَنَّمَ أَنْتُمْ لَهَا وَارِدُونَ पोइ जेको चङा कम कंदो ऐं उहो मोमिन बि हूंदो तंहिंजी कोशिश जी बेक़दरी न कबी ऐं असीं उन लाइ लिखंदड़ आहियूं ऐं जंहिं ॻोठ खे नास कयोसूं तंहिं ते हराम थियल आहे त वरी मोटी ईंदा उहे तव्हांजो जॾहिं याजूज ऐं माजूज खे खोलबो ऐं उहे सभु कंहिं दड़े खां डोड़ंदा ऐं जॾहिं सॼो वादो पहुचंदो तॾहिं ओचितो ई काफ़रनि जूं अखियूं टिड़ी वेंदियूं चवंदा त है अरमान बेशक हिन हाल खां बेख़बरीअ में हुआसूं बल्कि असीं ई ज़ालिम हुआसूं अव्हीं ऐं जिन खे अल्लाह खां सवाइ पूॼींदा आहियो से दोज़ख जो ॿारण आहियो उन में अव्हीं घिड़ंदड़ आहियो لَوْ كَانَ هَؤُلَاءِ آلِهَةً مَا وَرَدُوهَا وَكُلٌّ فِيهَا خَالِدُونَ لَهُمْ فِيهَا زَفِيرٌ وَهُمْ فِيهَا لَا يَسْمَعُونَ إِنَّ الَّذِينَ سَبَقَتْ لَهُم مِّنَّا الْحُسْنَى أُولَئِكَ عَنْهَا مُبْعَدُونَ لَا يَسْمَعُونَ حَسِيسَهَا وَهُمْ فِيمَا اشْتَهَتْ أَنفُسُهُمْ خَالِدُونَ لَا يَحْزُنُهُمُ الْفَزَعُ الْأَكْبَرُ وَتَتَلَقَّاهُمُ الْمَلَائِكَةُ هَذَا يَوْمُكُمُ الَّذِي كُنتُمْ تُوعَدُونَ जेकॾहिं उहे बुत माबूद हुजनि हा त उन दोज़ख में न घड़नि हा ऐं मिड़ ई मंझि सदाईं रहण वारा आहिनि मंझि उन्हनि खे रड़ियूं हूंदियूं ऐं उहे मंझि कीअं न ॿुधंदा जिन लाइ अॻे ई असां वटि चङाई लिखियल आहे उहे उन दोज़ख खां परे कबा उहे उन जी भुणक न ॿुधंदा ऐं जंहिं ऐश में संदन जीउ रहण घुरंदो तंहिं में उहे सदाईं रहंदा खेनि तमामु वॾो ख़ौफ़ मलूल न कंदो ऐं खेनि मलाइक गॾिबा ऐं चवंदनि त हीउ उहो ॾींहुं आहे जंहिं जो अव्हां खे वादो ॾिनो वेंदो हो يَوْمَ نَطْوِي السَّمَاءَ كَطَيِّ السِّجِلِّ لِلْكُتُبِ كَمَا بَدَأْنَا أَوَّلَ خَلْقٍ نُعِيدُهُ وَعْدًا عَلَيْنَا إِنَّا كُنَّا فَاعِلِينَ وَلَقَدْ كَتَبْنَا فِي الزَّبُورِ مِنْ بَعْدِ الذِّكْرِ أَنَّ الْأَرْضَ يَرِثُهَا عِبَادِيَ الصَّالِحُونَ إِنَّ فِي هَذَا لَبَلَاغًا لِقَوْمٍ عَابِدِينَ
जंहिं ॾींहुं आसमान खे काग़ज़ जे वेढ़ीअ वांगे वेढ़ींदासूं, जीअं पहिरियों बणायोसूं तीअं उन खे वरी बणाईंदासूं। इहो अंजाम असां ते लाज़िम आहे, असीं करण वारा आहियूं। ऐं बेशक तौरेत खां पोइ ज़बूर में लिखियोसूं त मुंहिंजा सालिह बाना ज़मीन जा वारिस थींदा। हिन क़िस्से में इबादत कंदड़ क़ौम लाइ मतिलब जी पूराई आहे। وما أرسلناك إلا رحمة للعالمين قل إنما يوحى إلي أنما إلهكم إله واحد فهل أنتم مسلمون فإن تولوا فقل آذنتكم على سواء وإن أدري أقريب أم بعيد ما توعدون إنه يعلم الجهر من القول ويعلم ما تكتمون وإن أدري لعله فتنة لكم ومتاع إلى حين ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे ख़ासि जहाननि जी रहमत लाइ मोकिलियोसूं। चओ त मूं वटि हिन हुक्म खां सवाइ वही न थींदो आहे त हिकु अल्लाह खां सवाइ अव्हां जो को माबूद नाहे, पोइ अव्हीं छो न हुकुम मञींदड़ आहियो। पोइ जेकॾहिं फिरनि त चओ तव्हां सभिनी खे अल्लाह जे हुक्म ते हिकु जहिड़ो ख़बरदार कयुमि, ऐं जेको अव्हां खे अंजाम ॾिनो वियो सो नथो ॼाणा त वेझो आहे या परे आहे। बेशक अल्लाह ज़ाहिरी ॻाल्हि बि ॼाणंदो आहे, ऐं जेकी अव्हीं लिकाईंदा आहियो सो बि ॼाणंदो आहे। ऐं आऊं न ॼाणंदो आहियां त मतां उहा ठहरायल देर अव्हां लाइ परख हुजे ऐं हिकु वक़्त ताईं अव्हां लाइ नफ़ो हुजे। قال رب احكم بالحق وربنا الرحمن المستعان على ما تصفون पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त मुंहिंजा पालनहार सचो फ़ैसिलो कर, ऐं असांजो पालनहार बाझारो आहे। जेकी अव्हीं बयान कंदा आहियो तंहिं ते खांसि मदद घुरी वेंदी आहे।